शहदादपुर वेझो ॻोठ बच्चल बागेरानी भरिसां ॻोठ ग़ुलाम मोहम्मद बागेरानी जो क़दीमी स्कूल ज़बून हाल बणिजी वियो आहे। ज़बून हाल हुजण सबबि स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। ख़ौफ़ सबबि केतिरा ई ॿार स्कूल अचणु छॾे ॾिनो आहे। ॿारड़ा खुलियल आसमान हेठि वण हेठां तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। ग़ुलाम मोहम्मद बागेरानी जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जेको क़दीमी स्कूल आहे, जंहिंमें लॻभॻि 160 ॿार दाख़िल आहिनि। ज़बून हाल स्कूल जी भितियुनि ते वॾा वॾा ॾार पइजी विया आहिनि। चौदीवारी पण पट पइजी वई आहे। बाथरूम जूं छितूं ऐं दरवाज़ा बि मौजूद न आहिनि। पीअण लाइ पाणी सां गॾु कंहिं बि क़िस्म जी बुनियादी सहूलियतूं न हुजण सबबि सभई शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं परेशानी जो शिकार आहिनि। स्कूल में फर्नीचर न हुजण सबबि स्कूली शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं वण हेठां वेही तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। स्कूल में वॉशरूम, पीअण जो पाणी समेत सोलर सिस्टम बि न आहे, जंहिंजे करे स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि सां गॾु उस्ताद बि सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन मौक़े ते स्कूली शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि ॻाल्हाईंदे चयो त स्कूल जी दीवारनि में ॾार हुजण ऐं स्कूल जी ज़बून हालत हुजण सबबि असां हिन वक़्तु शदीद ख़ौफ़ में तालीम पढ़ायूं पिया। फर्नीचर न हुजण सबबि ॿाहिरि पट ते वेही वण जी छांव में तालीम हासिल करण ते मजबूर आहियूं। मुस्तक़बिल जे मेमारनि सिंध हुकूमत ऐं तालीम खाते जे मिनिस्ट्रनि खां मुतालबो कयो आहे त ॻोठ ग़ुलाम मोहम्मद बागेरानी में क़ाइम क़दीमी स्कूल जी मरम्मत कराई बुनियादी सहूलियतूं मुयसर करे ॾिनियूं वञनि। स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी जे वालिदैन ग़ुलाम कादिर बागेरानी, मोहम्मद आचर लाशारी, निसार जिस्काणी, अली नवाज़ लाशारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ ग़ुलाम मोहम्मद बागेरानी जो ही क़दीमी सरकारी स्कूल ज़बून हाल हुजण सबबि असांजा मासूम ॿार मौत जे मुंहं में पियल आहिनि। सांगड़ ज़िले जे तालीम खाते जा कामूरा तोड़े तालीम खातो अॻोर निंड सुतल आहे। हिननि स्कूल जी मरम्मत ऐं संभाल जो मुतालबो कयो आहे। का सहूलियत कान्हे, लाइट त कान्हे का, पर हाणे गर्मी अचण वारी आहे। ॿारनि जे लाइ न प्लेट आहे, न पखो आहे, मथां सॼो स्कूल ॾार हणी वियो आहे। हिन जी का मरम्मत जा छा का बि शइ कान्हे का, कुझु कोन्हे। ॿारड़ा हेठि था पढ़नि ऐं गर्मियुनि में त शइ ॾाढी तकलीफ़ थींदी, ॿियो कुझु ई कोन्हे। बसि छा अलाह करे ॾिन कुझु रुॻो असांखे ई सही करे ॾिन, ॿियो हाणे कुझु कोन्हे। ॿियो हाणे असां कुझु कोन था घुरूं, इहे ई घुरूं था असांखे स्कूल सही थी मिले ऐं ॿारनि जी का सहूलियत थिए, को पखो वखो या छा हिन जो को बंदोबस्तु थिए। ॿियो हाणे असांखे कुझु कोन था। सी मसलो यार पूरो स्कूल जमेड़ लॻो पियो आहे। न दरियूं आहिनि, न दर आहिनि, जेको आहे खतरो ई खतरो आहे। तक़रीबन 150 ॿार पढ़ंदो आहे। इन जेकॾहिं डैमेज जे हुअण जे करे माना सॼो स्कूल जेको हींअर चापड़ो पियो छॾे, जेको इन करे कुझु ॿार जेके आहिनि से नथा माइट उन्हनि जा छॾीनि, छाजे करे ख़ुदा न ख़ासि कोई ॿार मरी पियो, हुनजो केरु ज़िम्मेवारु रहंदो? सिंध गवर्नमेंट ज़िम्मेवारु रहंदी। तक़रीबन इन स्कूल खे थी विया आहिनि 10-15-20 साल थी विया आहिनि, का बि सहूलियत स्कूल में कान्हे। जीअं असांजो स्कूल तव्हां ॾिठो आहे, ॾारणी वियो आहे, को बि सहूलियत कान्हे। नंढड़ा ॿार ॾिसो यतीम ॿाहिरि वेठा आहिनि। ऐं बराए महिरबानी असांजी अपील आहे त कुझु न कुझु कयो वञे। इहे सूरत हाल जेको आहे त ॾिसो था असांजी भितूं ॿुधायूं पियूं आहिनि, का शइ कान्हे। स्कूल में ताला बि कोन्हे, जेको स्कूल जूं बेंचूं आहिनि, जेके बेंचूं बि कोन्हे, का शइ कान्हे स्कूल में। असांजो स्कूल कोन्हे, असांजा नंढड़ा ॿार आहिनि मासूम। असांजा ॿार तक़रीबन 300-400 ॿार आहे, हुननि मां बाक़ी बचा आहिनि 100-150 ॿार बचो आहे। उस्तादनि जो बि कान्हे, बेंच बि कान्हे जो उस्ताद पट ते वेठा आहिनि। जा असांजा ॿार मासूम जेके आहिनि सभु पट ते वेठा आहिनि। बराए महिरबानी करे कुझु न कुझु जो, असां ग़रीब आहियूं ऐं मिसकिन, असांजो रोड बि कोन्हे। ॾिसो था बिजली कटी पिया, इलाही साल थी विया आहिनि। असांजे स्कूल जो मसइलो इहो आहे त तक़रीबन हिनखे तक़रीबन 20 साल खां थींदा, को बि असां वटि स्कीम जा अहिड़ी का शइ आई कान्हे। जरा ॿार मजबूर आहिनि, हिते पढ़ी त पढ़नि पिया, जरा मजबूर आहिनि तमामु। ऐं असांजी बिल्डिंग बि आहे ख़तमु थी रही आहे। असां गवर्नमेंट खे अपील था कयूं, वज़ीर आज़म खे अपील था कयूं, महिरबानी करे असांजो स्कूल ठारायो पियो वञे। असांजे स्कूल में बिल्कुलु, असांजे स्कूल में एॾी त ऐं गर्मी लॻी पई आहे, ऐं न पंखा आहिनि, न सोलर आहिनि, न का शइ जी सहूलियत न आहे असांजे ॻोठ में। स्कूल में तव्हां पाण ॾिसो, न दरवाज़ा आहिनि, न दीवारूं आहिनि, बिल्कुलु टुटी अधो थी वियूं आहिनि। ऐं जेको फर्श आहे बिल्कुलु टुटी, वॾा खॾा थी विया। ऐं हिते बारिश पए थी, एॾी त बारिश पए थी, ऐं जेको स्कूल सॼो पुसी थो वञे, छो जो मरम्मत कान्हे। न की स्कूल ठहियलु आहे, बिल्कुलु दीवारूं अधो थी वियूं आहिनि। असां बिल्कुलु अर्ज़ु करणु था चाहियूं वज़ीर आज़म के, सर आसिफ ज़रदारी के, ऐं बिलावल भुट्टो के, ऐं जेके बि सरदार, जेके बि वज़ीर आज़म, जेके बि रहिस चङा वॾेरा, सभिनी खे ॿाहूं ॿधी अर्ज़ु था कयूं त असां ग़रीबनि जी मदद कयो, असांजे सगीरनि जी मदद कयो। तव्हां बि जूं बि नियाणियूं हूंदियूं, तव्हां जूं बि फास्टार वॾे वॾे स्कूलनि में पढ़ंदियूं हूंदियूं, असां ग़रीबनि जूं सगीरनि जूं नियाणियूं। इन करे
मामूली स्कूल में पढ़नि थियूं, सिंधी बि का मरामत कान्हे। सारा स्कूल सॼो ख़तमु लॻो पियो आहे सिया ऐं ॿार खे जो ज़ख़्मी थिया सिया असांखे स्कूल में महिरबानी करे स्कूल असांखे ठाहे ॾियो।